सतगुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी, लड़ीवार जपजी साहिब जी विचार कंदे अज जपजी साहिब जी 22 पौड़ी जी विचार करणी है। सोचो गुरु प्यारो, समझण की कोशिश कयूं, जतन कयूं तो साहिब गुरु नानक देव महाराज जपजी साहिब में पंहिंजे सिख के कहिड़ी बख़्शी सां नवाज़नि था, कहिड़ी कृपा करनि था, कहिड़ी सम्झाणी ॾियनि था। साहिब जपजी साहिब जी 22 पौड़ी अंदरि फरमाइनि था, पाताल पाताल लख आगास आगास। इते थोड़ो नोट कजो साध संगत जी, जेको लख शब्द अचे थो न, उहो ॿई पासा ध्यानु ॾियाए थो। पाताल पाताल लख, उनखां बाद लख आगास आगास, ॿिन्हिनि खे लख, ॿिन्हिनि जो इशारो ॾिए थो। छो त गुरबाणी व्याकरण जे अंदरि इन शब्द खे, जेको लख शब्द अचे थो, लख लफ़्ज़ अचे थो न, इन खे डेली दीपक चयो वेंदो आहे, जेको ॿिन्ही पासे निहारे। साहिब फरमाईंदा, चवंदा पाताल पाताल लख आगास आगास, लख पाताल लख आगास। पाताल मञियो वियो आहे त हे जेको धरती आहे, इन जे हेठो हिकु पाताल, हिकु ॿी काइनात आहे, ॿी दुनिया शायदि। ऐं आगास मञियो वियो आहे त हिन आकाशनि जे मथां जेको आसमान आहे, इन आसमाननि जे मथां ॿिया बि आसमान आहिनि, पर केतिरा आहिनि? चवंदा लख लख। पाताल पाताल लख आगास आगास। पर साहिब अगली पंक्ति में फरमाईंदा, चवंदा उड़क उड़क बाल थके वेद कहन हिकु वात। कई ऋषि मुनि वेद पुस्तकनि जे अंदरि लिखनि था, पर इन सृष्टि जो पहिरीं दीवार उड़क उड़क बाल थके, बाल चइबो ॻोल्हा करे, वॾी ॻोल्हा कई अथऊं, पर इन सृष्टि जी शुरूआत मुंड। उड़क उड़क बाल थके वेद कहन हिकु वात। कई ऋषि मुनि खोज करे विया, पर इन सृष्टि जी शुरूआत न ॻोल्हे सघिया आहिनि, न अखीरलो बनो अंत कोई ॻोल्हे सघियो त काथों दुनिया शुरू थिए थी, काथे ख़तमु थिए थी। उड़क उड़क बाल थके वेद कहन हिकु वात। बाल जो अर्थ आहे बालना, ॻोल्हणु। जीअं गुरुद्वारे जे अंदरि जॾहिं गुरु घनश्याम महाराज जा स्वरूप सुखासन थींदा आहिनि त अकाल तख़्त ताईं विराजमान जी सवारी वेंदी आहे, उन्हनि जी त पढ़ियो वेंदो आहे, जिथे जाए बहे मेरा सतगुरु सो थान सुहावा राम राजे, गुरु सिखी सो थान भालिया। हिते शब्द अचे थो भाल, उते ईंदो आहे भालिया, माना ॻोल्हे वरितो आहे। कहिड़ो, उहा जॻह कहिड़ी आहे? चवनि था जाथे गुरु जी सिख्या वसे, जाथे गुरु जी सिख्या वसे, गुरु सिखी सो थान भालिया, लय धूड़ मुकला मां। हिते साहिब फरमाईंदा, चवंदा भाल ॻोल्हा करे थकी पिया, भाव हिन दुनिया मां हलिया विया। छो त हर कंहिंखे वञिणो आहे, हर को पंहिंजी पंहिंजी महिनत करे हिन दुनिया जी शुरूआत ऐं अखीरलो बनो ॻोल्हे करे थकी पिया। वेद कहन हिकु वात, कई वेद शास्त्र बि चवनि था त लख पाताल लख आगास। सहस 18 कहन कतेबा, सहस हज़ारे, इहे पहिरीं पौड़ी जे अंदरि बि शब्द आयो, सहस सियाणपा, हिते बि सहस चवनि था। सहस माना हज़ारे, 18,000 आलिम, कई किताब, असलु हिकु धात, जंहिंजो इशारो हिकु परमात्मा ॾे। हिकु धात माना उहो करणहार, हिकु परमात्मा। चवंदा असलु हिकु धात, कई वेद शास्त्र, 18,000 आलम, उन्हनि जो मुंहुं त परमात्मा ॾे हुयो, ऐं हिन काइनात जी अंत में लॻी विया ॻोल्हण में, त काथों शुरूआत आहे, काथे ख़तमु थिए थो। सहस 18 कहन कतेबा, असलु हिकु धात, पर कोई बि इन काइनात जो, इन सृष्टि जो अंत नथो पाए सघे। छो? साहिब चवंदा लेखा होए त लिखिए, जेकर लेखो होए त लिखिजे बि सही न। लेखा होए विनाश, परमात्मा जी कुदरत जो कोई लेखो थिए त लिखिजे बि सही। उन लेखे सां विनाश माना ख़ात्मो, ख़तमु। जीअं आमतौर ते कोई हिसाब किताब कंदो आहे न, पोइ छा चवंदा आहिनि, लेजर ख़तमु, बुक ख़तमु, या हिसाब किताब ख़तमु, निल थी वञे, निल थियणु। चए त जेकर लेखो परमात्मा जी काइनात जो कोई लेखो हुजे त काथों शुरू थिए थी, काथे ख़तमु थिए थी, त उन लेखे सां कोई विनाश बि थिए न। ऐं जे करे इन जो लेखो कोई इंसान नथो पाए सघे, कोई बि नथो पाए सघे। साहिब चवंदा लेखे होए विनाश, लेखा होए त लिखिए, लेखे होए विनाश, नानक वॾा आखिए। ऐं नानक जेको वॾो चवाइण वारो आहे न, जेको परमात्मा आहे, रब ईश्वर वाहिगुरु, जेको काइनात जो कर्ता आहे, आपे ॼाणे आप। उन सृष्टि जी साधना कई, ऐं पाण खे ख़बर आहे
इंसान जे अगरि ॻोल्हा में लॻंदो आहे न, जेसि ताईं गणप में लॻी वञे, ॻणंदो वञे, तेसि ताईं परमात्मा कुझु नयूं शयूं तयारु करे छॾे, त कोई लेखो बि नथो लॻाए सघे हुनजो, कोई अंदाज़ो ई नथो लॻाए सघे, उनजी ताक़तनि जो कोई अंदाज़ो बि नथो लॻाए सघे। साहिब फरमाईंदो, नानक वॾा आखिए, आहे नानक जेको वॾो चवण वारो वॾो परमात्मा आहे, आपे ॼाणे आप, उहो पाण ई ॼाणे सघे थो त सृष्टि काथो शुरू आहे, काथे ख़तमु आहे। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।